ब्रेकिंग न्यूज़ नाज़रवा करी नालों तो बेटन ते वफाक के कब्जे खिलाफ कौमी अवामी तहरीक जो मुहब्बत सिंध बेदारी मार्च मंजिल तरफ रवाना है। रात नसीराबाद में तरसण बाद मुहब्बत सिंध बेदारी मार्च मंजिल तरफ रवानो थी वियो है। महीड़ आमद ते काफिले जी शानदार आजियां करे मथन गुलन जी वर्खा कई वई। नाज़रवा को बुधायो त रवानगी खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे क़ौमी अवामी तहरीक जे सदर اياز लतीफ पलيجو चयो त ॿेट वसीला कारून झर ऐं कराची खे बचाइण लाइ हू निकिता आहिनि। उन चयो त सिंध जे माण्हुनि खे मुतहद थी धरती वसीला बचाइण लाइ गॾु थियणो पवंदो। अवां खे ॿुधायूं पिया اياز लतीफ पलيجو चवण हो त सूबे जे अवाम खे अपील आहे त कराची में गॾु थी हिकु आवाज़ बणजनि। आम ख़बर बाबति नासरीन अवां खे ॿुधायूं पिया ॿेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो मुहब्बत सिंध बेदारी मार्च मंजिल तरफ रवाना है। रात नसीराबाद में तरसण बाद मुहब्बत सिंध बेदारी मार्च मंजिल ॾांहुं रवानो थियो आहे। महीड़ आमद ते काफिले जी शानदार आजियां करे मथन गुलन जी वर्खा कई वई आहे। रवानगी खां अॻु मीडिया सां ॻाल्हाईंदे क़ौमी अवामी तहरीक जे सदर اياز लतीफ पलيجو चयो त ॿेट वसीला कारून झर ऐं कराची खे बचाइण लाइ हू निकिता आहिनि। उन चयो त सिंध जे माण्हुनि खे मुतहद थी धरती ऐं वसीला बचाइण लाइ गॾु थियणो पवंदो। अवां खे ॿुधायूं पिया اياز लतीफ पलيجو चयो त सूबे जे अवाम खे अपील आहे त धरती धणी 8 नवंबर ते कराची में गॾु थी हिकु आवाज़ बणजनि। वधीक तफ़सील मालूम कयूं था सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी खां। अल्लाह बख्श कुरैशी, कहिड़ा तफ़सील आहिनि इन मुहब्बत सिंध मार्च जे हवाले सां? जी, रात नसीराबाद में मुहब्बत सिंध बेदारी मार्च क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह ऐं नामियारे कानूनदान اياز लतीफ पलيجو जी अॻुवाणी में नसीराबाद पहुती, जिते जलसे आम मुनक़िद थियो। उन खां पोइ اياز लतीफ पलيجو राति नसीराबाद में क़याम पज़ीरो ऐं सुबुह जो वरी उहो साॻियो काफ़िलो महीड़ तरफ़ रवानो थियो ऐं महीड़ रवानगी खां अॻु में हिकु दफ़ो ॿीहर اياز लतीफ पलيجو मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ, सिंध जे दंगनि जी हिफ़ाज़त लाइ मूं जेका हीअ मार्च शुरू कई आहे, उहा ई मार्च तसलसल आहे रसूल बख्श पलيجو, हैदर बख्श जतोई, साईं जीएम सैयद ऐं उन्हनि समूरनि सिंध जे सचनि वारसनि जो जिन माज़ीअ में सिंध जे हक़नि जे बचाव लाइ जदोजहदूं कयूं ऐं मुंहिंजी जदोजहद अॼु ख़तमु न थींदी। मुंहिंजा ऐं सिंध जा ईंदड़ नस्ल बि हीअ जदोजहद जारी रखंदा। हुन इहो बि चयो त जेसीं ताईं सिंध जे ॿेटनि खे विकिरो करण वारो फ़ैसिलो वापसि नथो वरितो वञे, सदारती आर्डिनेंस रद्द नथो कयो वञे ऐं कारूंजर जबल जी इस्लामी वारो फ़ैसिलो वापसि नथो वरितो वञे, तेसीं ताईं हीअ बेदारी मार्च ऐं इन सिलसिले जा ॿिया एहतिजाज जा तरीक़ा अपनाया वेंदा ऐं 8 नवंबर ते सिंध जा लखे माण्हू कराची में गॾु थींदा, जेकी इहो मुतालबो कंदा त सिंध जा ॿेट सिंध जे हवाले हूंदा ऐं हवाले रहंदा ऐं कारूंजर जबल असां विकिरो थियण न ॾींदासीं। ऐं हुन चयो त जेसीं ताईं असांजा मुतालबा पूरा नथा थियनि ऐं वफ़ाक़ इहो आर्डिनेंस सदारती आर्डिनेंस वापसि नथो वठे, तेसीं ताईं असांजी जदोजहदूं जारी रहंदियूं। हुन सिंध जी समाजी मज़हबी तंज़ीमुनि खे अपील कई आहे त हू हिन नुक़्ते ते गॾु थियनि ऐं सिंध जे वजूद जी बका जी जंग में हिक ॿिए जो आवाज़ बणिजी गॾिजी जदोजहद कनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ अल्लाह बख्श।